हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। एक नगर जे मुसाफ़िर खाने जे ॿाहिरां हिकु कथा कंदड़ पंडित डेली सत्संग कंदो हुओ, जंहिंमें घणा ई माण्हू ईंदा हुआ। हिकु दफ़े हिकु घोड़ी सवार अची उन मुसाफ़िर खाने में लथो। वापसि वञण वक़्तु घोड़ीअ खे लगाम खां वठी उथारियाईं थिए त अॻियां इहा कथा थींदी ॾिठाई। वॾनि जो चवणु आहे त कथा किथे बि थींदी हुजे, किथे बि सत्संग थींदो हुजे त उन खे ओरांगे या पुठी वराए कोन वञिबो आहे। भले अगरि तकड़ आहे त बि कुझु 2-3 मिंट वेही कुझु वचन ॿुधी पोइ वञो। हिन बि थोरा वचन ॿुधा। उन वक़्तु प्रसंग वैराग जो हली रहियो हुओ त दुर्योधन ऐं रावण जहिड़ा बि आख़िर नास थी विया। रावण त गुरु विद्वान ऐं टीकाकार हुओ ऐं अजीत योद्धा हुओ, पर वैश्यनि जे मोह खेसि नास करे छॾियो ऐं अॼु ताईं मूर्ख थो लिखियो वञे न त रावण जहिड़ो मां भगत, मां गायक, मां गुणवान कहिड़ो बि कोन। जेके गुण हुन वटि हुआ न, उहो ॿिए कंहिं वटि कोन हुआ। गुण जो मतिलबु ख़ूबियूं, मगर अहंकार जे वस थी अॼु उनखे माण्हू मूर्ख था लिखनि। कथा में भक्ति जो उपदेश बि पियो थियो। पंडित इहा बि कथा में चयो त जॾहिं रावण 31 बाण भॻवान रामचंद्र जा खाई मरी किरी पियो ऐं गिदड़नि संदसि मगज़ ऐं गुजनि संदसि मांस पे खाधो त माधुरी उघाड़नि पेरनि सिधो अची पंहिंजे पति जो इहो हाल ॾिसी वर्लाप करे रोअण लॻी त ए स्वामी, काॾे वई अव्हांजी शक्ति, जंहिं करे ख़ुदि ब्रह्मा बि अव्हां वटि अची वेद उचारण कंदो हुओ ऐं वॾा वॾा देवताऊं अव्हांजे बाना थी शेवा कंदा हुआ, नौकर थी शेवा कंदा हुआ। उहा केॾांहुं वई तव्हांजी शक्ति, जेको अॼु तव्हां त आख़िरी सजा ते वेठा आहियो। अॼु इहा अव्हांजो सर गिदड़ खाई रहिया आहिनि। इहो ॿुधी इहो मुसाफ़िर त हलियो वियो, पर हुनखे उन ई उपदेशनि वारनि वचननि दिलि ते ॾाढो असरु कयो हुओ। हिन जे मन में वैराग जाॻियो ऐं हू राम नाम जपण में लॻो रहियो। 2-4 साल गुज़री विया त वरी कंहिं कम साॻे शेर जे साॻे मुसाफ़िर खाने में अची लथो। ॾिठाई त साॻियो पंडित हाणे बि कथा पियो करे ऐं ॿुधण वारा बि साॻिया आहिनि। ख़्यालु आयुसि त मूं 2-4 लफ़्ज़ ॿुधा त मन ते असरु थी वियो, मगर ही माण्हू त सालनि खां पिया कथा ॿुधनि। पुछण ते किन ॿुधायसि त असीं 20 सालनि खां पिया था कथा ॿुधूं। किन चयो त 15 सालनि खां, किन 10 सालनि खां ॿुधायो। पंडित खां पुछाई त हिन चयो त मां 25 सालनि खां हिते कथा कंदो आहियां। मतिलबु त उन्हनि ते कथाउनि जो ख़ैर को असरु थियो हो, पर उन ते थोरो मिंटनि में ॿुधल उपदेश जो एॾो असरु थियो जो हुन सिर्फ़ु कुझु मिंट में सत्संग ॿुधो हो त हिन जी पूरी काया पलटिजी वई। इहो फल हिन जो उन्हनि सिखियाउनि ते पूरनि विश्वास जो आहे, जेके ॻाल्हि न ॿुधी। हाणे ॿुधण पाण मां कुझु अहिड़ा हूंदा जेके सालनि खां ॿुधनि पिया, पढ़नि पिया, मगर जंहिं विश्वास कयो उहे पार पहुता। जंहिंखां सवाइ उन्हनि ते हलण ई मुमकिन न आहे ऐं हलण खां सवाइ कल्याण थियणु असंभव आहे। चकोर खे चंद्रमा जे ॾिसण सां अहिड़ो त आनंद अचे थो ऐं अहिड़ी शीतलता हासिलु थिए थी जो उन वक़्तु हू ॿरंदड़ ॾांडा बि खाई सघंदो आहे ऐं खेसि कुझु न थींदो आहे। इन ई तरह सच्चा राम जा भगत जे सुख खे पाए वॾा दुनिया जा दुख तुच्छ था सम्झनि ऐं रंचक मातर बि कीअं था घबराइनि। दुख त पाण सचनि भक्तनि जो अभिमान खे दूर था कनि, न त शायदि किन अभिमान थिए त भक्ति था करियूं।
तॾहिं सुख ई सुख मिलनि था। इहो ई जागवेस ज्ञान तरफ़ ऐं इहो ई भगत परमात्मा तरफ़ वधी सघंदो। जंहिंखे अर्जुन वांगुरु गुरू जी सिखियाउनि ते पूरन विश्वास हूंदो, उन्हनि जो कल्याण कीअं न थींदो। चओ जय सियाराम। अगरि हीअ कथा तव्हांखे वणी आहे त हिन कथा खे जेतिरो थी सघे पंहिंजनि सां शेयर कयो। अगरि अव्हांखे असांजूं पुराणियूं कथाऊं ॿुधणियूं आहिनि त महिरबानी करे असांजो यूट्यूब चैनल आत्मज्ञान विज़िट कयो, जंहिंजी लिंक तव्हांखे कथा जे हेठां मिली वेंदी। ऐं अगरि तव्हांखे उहो कथाऊं ॿुधण सां मज़ो अचे त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, जीअं त असांजो उत्सव वधे ऐं असीं तव्हांखे डेली कथा फ़राहम कंदा वञूं। चओ जय सियाराम।